मिट पूरे वजन तक पहुँच जा वो पहुँच जा वो मिठा मुखे जमलन जो को नहीं आसरो आसरो साजी मुखे जमलन जो को नहीं आसरो है तुझे हूँ देवी माह केड़ो जा साजी मिट पूरे वजन तक पहुँच जा वो मिठा मुखे जमलन जो को नहीं आसरो आसरो साजी मुखे जमलन जो को नहीं आसरो है जैसी पुछाणो थी वञे अल्लाह जैसी पुछाणो थी वञे है जैसी मूं वटि कलाक ॿ तरस जा अल्लाह जैसी मूं वटि कलाक ॿ तरस जा वो मिठा मुखे जमलन जो को नहीं आसरो आसरो साजी मुखे जमलन जो को नहीं आसरो। ख़ुसूसी ख़तीब ऐं ख़ुसूसी खिताब जे लाइ गुज़ारिश कंदुसि असांजे मुर्शिद जा प्यारा ग़ुलाम हज़रत अल्लामा व मौलाना प्रोफेसर साईं क़िबला मोहम्मद इब्राहिम लासी ताहिरी दामत बरकातुहुल आलिया सी गुज़ारिश कंदासीं त साईं जन कुर्सीअ जलवा अफ़रोज़ थियनि ऐं पंहिंजे नूरानी वजदानी खिताब सी सामाइन जे दिलनि खे मुस्तफ़ीज़ फ़रमाई। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी। या अली अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी कफ़ा व सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा खुसूसन अला सय्यदिल वरा शम्सिद्दुहा बदरुद्दुजा नूरुल हुदा दाफ़िल बलाइ वल वबा आलिमिल अर्द व समा अल्लज़ी कान नबिय्यन आदम बैन तीन वल मा व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यतिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना इग़फिर लना व लिइख़वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना गिल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू
सल्लु अलैहि वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना नबिय्यिना मौलाना महबूबिना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लु अलैहि। ज़े इस्यां रूह से आकर दम अग़्सिनी या रसूल अल्लाह। है तकिया आपका हरदम अग़्सिनी या रसूल अल्लाह। तोई शाफी तोई काफी करो मेरी खता माफी। ज़िक्र दे खुद पशेमानम अग़्सिनी या रसूल अल्लाह। जहाँ सारे दे विच जानी नहीं कोई तेरा सानी। तू ही अफजल तू ही अकरम अग़्सिनी या रसूल अल्लाह। अज़ाबुस अल्लाह जे ज़ात के आए असाई तो हिन दुनिया में रहूं था। असाई तोखे भी हलणो आए असाई तोखे भी न दुनिया के छॾणो आए। पर सभ खां भली ॻाल्हि आए जो पंहिंजे औलाद जी सुहिणी तरबियत कयूं पंहिंजे बच्चे के उहा तालीम ॾियूं पंहिंजे बच्चे जी उहा तरबियत कयूं जेको वफ़ात खां बाद सिर्फ़ु पंहिंजे लाइ सुठो न हुजे पर उन मरहूम जे लाइ बि भलो ऐं बहितर हुजे। अल्लाह तबारक व तआला जे महबूब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी सोने दिलबर मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी तॾहिं त हिन पंहिंजे फ़रमान गिरामीअ में पहिरियों जेको इरशाद फ़रमायो आहे उहो वलद साले जी ॻाल्हि इरशाद फ़रमाई आहे। औलाद जेकॾहिं भलो आहे औलाद जी सुहिणी तरबियत आहे त इहो नेक नामीअ जो सबबु बणिजे थो। दुनिया में भी उन जी तारीफ़ हूंदी आहे आख़िरत में भी उन जी तारीफ़ हूंदी आहे। ऐं जॾहिं इंसान पाण नेकी तक़वा इख़्तियार कंदो आहे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत इहा शइ उन्हनि जे नस्लनि में फैलाईंदो आहे उन्हनि जो फ़ाइदो नस्लनि खे पहुचंदो आहे। नस्लूं इन्हनि अमलनि ते हलंदियूं आहिनि। जेकॾहिं इंसान पाण क़ुर सां मुहबत करण वारो हूंदो आहे इंसान जेकॾहिं निमाज़ सां मुहबत करण वारो हूंदो आहे त अल्लाह तबारक व तआला उन जे औलाद में भी इहो चीज़ूं पैदा फरमाईंदो आहे। ऐं जीअं सवेर असांजे दोस्तनि ॿुधायो पे त मरहूम मग़फ़ूर वॾेरा ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह ताला अलैह संदन जो अहिड़ो सुहिणो मर्तबो थियो
जो अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे उहा बलारी रात जेका फ़ैसलनि जी रात आहे, जेका मुक़द्दस रात आहे, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत जे मलाइकनि जो नुज़ूल हूंदो आहे, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत पाण आसमान दुनिया ते अल्लाह तबारक व तआला इजलाल फरमाईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत जे रहमत जो वसकारो हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जा नूरानी फ़रिश्ता ज़मीन खां वठी आसमान ताईं इहो टोटल जेको खिला आहे उहो सॼो मलाइकनि खां भरियल हूंदो आहे। एॾी मुक़द्दस रात में जंहिंजी वफ़ात थींदी आहे, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत उन माण्हू खे बख़्शे छॾींदो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त अहिड़ियूं भलारियूं रातियूं जीअं रमज़ान जूं रात आहे, जीअं सूमर जी रात आहे, जीअं जुमे जी रात आहे, या मुक़द्दस जीअं शब बरात आहे, जीअं लैलतुल क़द्र आहे, अहिड़ियूं जेके मुक़द्दस रातियूं आहिनि इन में जेकॾहिं को गुनाहगार बि मरंदो आहे त अल्लाह तबारक व तआला उन जे मथां अज़ाब कोन कंदो आहे। इहे कड़ियूं जेके रहमत वारियूं हूंदियूं उन्हनि जे मथां रहमत जो वसकारो हूंदो आहे। पर जेके नेक हूंदा आहिनि, जेके भलारा हूंदा आहिनि, जेके सोमो सलाह जा पाबंद हूंदा आहिनि, जेके मख़लूक़ ख़ुदा खे तकलीफ़ कोन पहुचाईंदा आहिनि, हर हिक जी दिलि रखंदा आहिनि, त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत जॾहिं इन्हनि माण्हुनि खे अहिड़ी रात अता फरमाईंदो आहे त यकीनन उन्हनि जे उहे बख़्शियल हूंदा आहिनि। ऐं ख़ुशकिस्मती आहे असां तव्हांजी जो असीं तूं अॼु उन्हनि जे हिन प्रोग्राम में शामिल थिया आहियूं। छो त ख़ुदा जे प्यारनि जी जेका माइयत हूंदी आहे, उन्हनि जो जेको संगत हूंदो आहे, उन्हनि जो जेको साथ हूंदो आहे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहो सिर्फ़ु दुनिया में कोन हूंदो आहे, पर उन्हनि जो साथ जेको आहे उहो क़ब्र क़यामत हशर ताईं बि रहंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत जा जेके प्यारा आहिनि उन्हनि जो रुतबो ॾाढो बुलंदो बाला आहे। ऐं जेके इंसान पंहिंजे उन्हनि प्यारनि जे लाइ वरी जेके सुहिणा अमल कंदा आहिनि त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत वरी इन्हनि जे आमाल में इज़ाफ़ो फरमाईंदो आहे, उन्हनि जे दर्जात खे बुलंद फरमाईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रहमत जो मज़ीद उन्हनि जे मथां नुज़ूल फरमाईंदो आहे। माउ पीउ जो इहो मक़ाम आहे, माउ पीउ जो इहो रुतबो आहे जो दुनिया में आहिनि त उहे रहमत आहिनि। उन्हनि जे चेहरे खे जेकॾहिं हिकु दफ़ा जेको ॾिसणु आहे इहो हज मक़बूल जो सवाबु आहे। चओ सुभान अल्लाह। आवाज़ सम्झ में अचे थो न साईं? ज़्यादा गूंज त न आहे न? अल्लाह उन्हनि जे चेहरे खे ॾिसणु, उन्हनि जे चेहरे जी ज़ियारत करणु, अल्लाह जे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फरमायो आहे त उनखे हज मक़बूल जो सवाबु मिलंदो आहे। हिकिड़ो माण्हू हज ते वेंदो आहे, वञी करे हज कंदो आहे, ख़र्चा कंदो आहे। हिन दौर में जेकॾहिं केरु हज ते वेंदो आहे त घटि में घटि जेकॾहिं थोरा पैसा चइजनि त 20 खां 25 लख उनखे ख़र्चो करणु पवंदो आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहो ख़र्च करण खां बाद बि उहे अलाए अरकान सही अदा करे थो, अलाह कोन थो करे, उते पहुची करे अलाए कहिड़ा करतूत करे पियो। यकीनन अल्लाह जी ज़ात महिरबान आहे, पर उन जी गारंटी कोन आहे। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेको पंहिंजे अम्मा ऐं बाबा जे चेहरे ते नज़र विझे थो, पंहिंजे अम्मा ऐं बाबा जी ज़ियारत करे थो, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिन में इहो बि शर्त कोन आहे त
माउ पीउ के नेक हुजनि, के भलारा हुजनि, निमाज़ी हुजनि। अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं नेक निमाज़ी आहिनि, भलारा आहिनि त नूरन अला नूर। लेकिन जेकॾहिं उहे नेक बि न आहिनि, अल्लाह जे नबी इन हदीस में नेकीअ जो ज़िक्र कोन फरमायो आहे, तक़वा जो ज़िक्र कोन फरमायो आहे। ॿिनी जान जे सरदार नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फरमायो आहे त सिर्फ़ु उन जे चेहरे जी जेका ज़ियारत आहे उनखे हज मक़बूल जो सवाब मिलंदो आहे। सुभान अल्लाह, केॾी ख़ुशकिस्मती आहे। पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असां तुंहिंजो हाल छा आहे? अॼु असां तुंहिंजे मुआशिरे जो हाल छा आहे? असां तूं किथे वञी पहुता आहियूं? असां तो वटि मुआशिरे में माउ पीउ जो अदब कोन रहियो आहे। असां तो जेकॾहिं सुबुह शाम जी पंहिंजे अम्मा ई बाबा खे हिन मुआशिरे में केरु मानी ॾींदो आहे त चवंदो आहे त मां वॾो एहसान करे छॾियो। अल्लाह अल्लाह, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हरम शरीफ जी मुक़द्दस धरती आहे, काबतुल्लाह जो सैन आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोने दिलबर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुराद सैयदना उमर फारूक जो फर्जंद हज़रत अब्दुल्ला मौजूद आहे। काबे जो तवाफ़ हली रहियो आहे। हिकिड़ो शख्स आहे, अचे करे हज़रत अब्दुल्ला बिन उमर खां सवाल थो करे, या अब्दुल्ला, ए हज़रत अब्दुल्ला, तू अमीरुल मोमिनीन उमर फारूक जो फर्जंद आई, तू नेक आई, भलारो आई, सहाबी रसूल आई, सहाबी रसूल जो फर्जंद आई, काबतुल्लाह जो सैन आहे, मताफ़ आहे, मां पंहिंजो तवाफ़ मुकम्मल कयो आहे। ओ अल्लाह जा प्यारा, हे जेका मुंहिंजे कुल्हनि ते ॾिसी पियो, इहा मुंहिंजी जीजल अमड़ आहे। इनके मां पंहिंजे मुल्क खां खयो आहे, खुरासान खां खयो आहे। मां खुरासान खां खणी करे मां हरमैन पहुतो आहियां, मां हिजाज़ मुक़द्दस पहुतो आहियां, मां काबतुल्लाह जे सैन में आहियां। इनके मां 7 चक्कर ॾियाराया आहिनि। हाणे मां सफ़ा मरवे जी सईअ ते वञी रहियो आहियां। मां हिनखे हज करायो आहे, हाणे आख़िरी उमिरो अदा करे रहियो आहियां। ओ अल्लाह जा प्यारा, मूंखे ॿुधाए त जीजल अम्मा के मां कुल्ले ते एॾे सफ़र खां खणी आयो आहियां, मां हज बि करायो आहे, मुकम्मल हज जा अरकान पूरा कया आहिनि, ऐं हाणे मां ही उमिरो आख़िरी करे रहियो आहियां। तूं मूंखे ॿुधाए छा मां पंहिंजे जीजल अम्मा जो हक़ अदा कयो या कोन कयो? मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं मूं पारो हुजे हा, असांजे मुआशिरे जो फ़र्दु हुजे हा, त शायदि इहो चयो हा त बाबा तो त वॾो कमु करे छॾियो, तो त पंहिंजे अम्मा जे मथां एहसान करे छॾिया, तो त इन सां भलाई करे छॾी। लेकिन अल्लाह अल्लाह, होॾां बि हज़रत उमर जो फर्ज़ंद हो, चवणु लॻो, ओ शख़्स, छा तूं बेवकूफ़ आहीं छा? तो त पंहिंजे माउ जे हक़ अदा करण जी ॻाल्हि करे रहियो आहीं, पर तो उन हिकिड़ी रात जो हक़ अदा कोन कयो आहे। जॾहिं तूं नंढड़ो हे तो पंहिंजे बिस्तरे जे मथां पेशाब कयो, सख़्तु सियारे जी सर्दी, सख़्तु सर्दीअ में तूं तड़पी रहियो हुई, बल्कि रहियो हुई। उन टेम ते उन जीजल अम्मा उहो पुसियल जेको बिस्तरो उहो उन तुंहिंजे हेठां कढियो आहे, उहो पाण उन ते आरामी थी आहे, ऐं पंहिंजो जेको गरम बिस्तरो आहे उन ते तोखे सुम्हारियो आहे, तो इन हिकिड़ी रात जो भी हक़ अदा कोन कयो आहे। छा शान आहे, छा मक़ाम आहे अम्मा ऐं बाबा जो। जॾहिं इहे ज़िंदा आहिनि उनजी ज़ियारत करणु एॾो सवाबु आहे जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेकॾहिं हज करे थो, हज जी गारंटी कोन आहे, लेकिन ॿिनी जान जे सरदार सोणे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामीअ जे ज़बान अक़दस मां जेके लफ़्ज़ निकिता आहिनि इहे क़तई आहिनि। अल्लाह जे महबूब बिशारत ॾिनी आहे, यकीनन अम्मा बाबा जे चेहरे खे ॾिसण सां, उन जे चेहरे जी ज़ियारत करण सां अल्लाह ताला उनखे हज मक़बूल जो सवाब लिखी छॾींदो आहे।
ॿी रिवायत में अचे तो साहबन अर्ज़ कयो आहे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा हिकिड़ो दफ़ा तू फरमाई तो पर केर जेकॾहिं पंहिंजी अम्मा ऐं बाबा जे चेहरे खे 100 दफ़ा ॾिसे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा उनखे 100 दफ़ा 100 हज ऐं उम्र जो सवाब अता थींदो। ॿिन्ही जाननि जे सरदार जी सखा जे मथां कुर्बान वञा अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फरमायो आहे त ओ साहबीओ तव्हां त 100 दफ़ा चओ था पर अल्लाह जे महबूब फरमायो आहे मेत अलाफिल जेकॾहिं केर 1,00,000 दफ़ा पंहिंजे अम्मा ऐं बाबा जे चेहरे जी ज़ियारत करे त अल्लाह तबारक व तआला उनखे 1,00,000 हज ऐं उम्र जो सवाब अता फरमाईंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इहो अम्मा ऐं बाबा जॾहिं हयात आहिनि त इन्हनि जो इहो शान आहे। ॿी हदीस में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद था फरमाइनि अल्लाह जा महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेकॾहिं कंहिंजा माउ पीउ हिन दुनिया मां लाॾाणो करे था वञनि अल्लाह जा महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फरमाइनि था त को शख़्स उहो पंहिंजे माउ पीउ या ॿिन्ही मां को हिकिड़ो वफ़ात करे वञे तो पोइ जॾहिं उहो उनजी मनज़ार क़बर अबवई उहो पंहिंजे अम्मा ऐं बाबा जे क़बर जी ज़ियारत करे तो औ किलाहुमा या ॿिन्ही मां को हिकिड़ो वफ़ात करे वियो आहे उन जे क़बर जी ज़ियारत करे तो त अल्लाह तबारक व तआला जो नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फरमाइनि कुतिब बर्रा उन जे गोफ़िर लहू व कुतिब बर्रा उन जा गुनाह माफ़ कया वञनि था ऐं उन जे आमाल नामे में नेकियूं लिखियूं वञनि थियूं। सुभान अल्लाह। जुमे जे ॾींहं ते इन जे करे असांजा उलमा अहले सुन्नत इन हदीस जी रोशनीअ में या फ़ज़ाइल आमाल में इन हदीस के इमाम जलालुद्दीन सुयूती ज़िक्र फरमायो आहे। इन जे करे असांजा उलमा फरमाईंदा आहिनि त लाज़मी पंहिंजे अम्मा ऐं बाबा जे क़बर ते जुमे जे ॾींहुं उन जी वञी ज़ियारत कयो। अल्लाह अल्लाह कुर्बान वञा नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी तां कुर्बान वञा नबी जे शान जे मथां अल्लाह जे महबूब फरमायो त जेको पंहिंजे माउ पीउ जे क़बर जी रुगो ज़ियारत कंदो आहे हिते कुल जी ॻाल्हि कोन आहे हिते ख़त्मे जी ॻाल्हि कोन आहे हिते दुरूद जी ॻाल्हि कोन आहे माउ पीउ जे बि नेक हुजण जी बि ॻाल्हि कोन आहे रुगो उन जे क़बर जी ज़ियारत जी ॻाल्हि आहे। सिर्फ़ु ईमान वारा हुजनि मोमिन हुजनि ॿिन्ही जान जे सरदार रसूलुल्लाह जा उम्मती आहिनि जेकॾहिं उन जी केरु ज़ियारत करे तो त अल्लाह तबारक व तआला उन जा गुनाह बि माफ़ थो फरमाए ऐं उन जे आमाल नामे में नेकियूं लिखियूं वञनि थियूं। असांजा उलमा अहले सुन्नत फरमाईंदा आहिनि त असांजे अहले सुन्नत जो अक़ीदो इन मां साबित थिए थो। कुझु माण्हू चवंदा आहिनि क़बर वारो को फ़ाइदो कोन ॾींदो आहे जेकॾहिं क़बर वारो फ़ाइदो न ॾे आहे अल्लाह जे वलियनि जो शान त वॾो आहे पर हिते अम्मा ऐं बाबा जी ॻाल्हि आहे हिते माउ पीउ जी ॻाल्हि आहे उन जे नेकीअ जी बि ॻाल्हि कोन आहे उन जी ज़ियारत करण सां आमाल नामे में नेकियूं लिखियूं वञनि थियूं गुनाह माफ़ कया वञनि था। साबित थियो त क़बर वारो फ़ाइदो ॾींदो आहे ऐं असां जेके उन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदा आहियूं उहे बि उन्हनि खे फ़ाइदो पहुचाईंदियूं आहिनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात गिरामी जा जेके साहब आहिनि उहे इरशाद था फरमाइनि त जेकॾहिं इंसान दुनिया मां हलियो वेंदो आहे अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात गिरामी जा साहबा फरमाइनि था त उन दौर में हज़रत मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह उनखे ज़िक्र फरमायो आहे त जेकॾहिं को शख़्स वफ़ात कंदो त साहबा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तदफ़ीन खां पहिरियां उन जे चौगिर्द वेही करे क़ुरान जो ख़त्मो पढ़ंदा दफ़नाइण खां पहिरियां बि दफ़नाइण खां बाद बि उन जे क़बर जे मथां क़ुरान जी तिलावत थींदी। अॼुकल्ह यूट्यूब ते अक्सर असांजी सोशल मीडिया जो दौर आहे
काफ़ी अहिड़ा माण्हू हाणे विच में हिकिड़ी टीचर ई उन मूंखां सवाल कयो त जेको सो क़ुरान खानी असलो क़ुरान खानी किथे पासे में ही उन मूंखां सवाल कयो त क़ुरान खानी जाइज़ ई नहीं है। मुंहिंजे छाजे लाइ हिकिड़े आलम जो नालो खईं थी उन दलाइल पेश कया आहिनि। अफ़सोस आहे अॼुकल्ह असांजा ज़हन ॿियनि सभिनी दुआनि खां विया पर क़ुरान खां बि असांजा ज़हन मोड़िया था वञनि। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ुरान खानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फरमायो आहे त इक़रा यासीन अला मौताकुम, जेको वफ़ात करण वारो आहे उन जे मथां यासीन शरीफ़ जी तिलावत कयो। सुभान अल्लाह। क़ुरान फ़ाइदो ॾींदो आहे, कंहिंखे फ़ाइदो ॾींदो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत इरशाद फरमायो आहे वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाउ रहमतुल लिल मुमिनीन। क़ुरान शिफ़ाए कंहिंजे लाइ शिफ़ाए मोमिन जे लाइ शिफ़ाए। अल्हम्दुलिल्लाह असां क़ुरान करीम तिलावत कंदा आहियूं। अॼु बि दोस्त ॿुधाइनि पिया असां क़ुरान जा ख़त्मा बि कढिया आहिनि, असां ताम बि पचरायो आहे पंहिंजे बाबा साईं जे ईसाल सवाब जे लाइ। यकीनन क़ुरान मोमिननि खे सवाब क़ुरान जो पहुचंदो आहे। अहले सुन्नत जो मशहूर आलम हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला अलैह उन्हनि जो फर्ज़ंद आहे शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी। उन पंहिंजे फतावा अज़ीज़िया जे अंदरि इहो ज़िक्र फरमायो आहे त मुंहिंजो बाबा शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह अलैह जॾहिं विसार फरमायो आहे फतावा अज़ीज़िया वारो लिखे थो त असां उन जे लाइ 82 क़ुरान पाक जा ख़त्मा कढाया आहिनि। सुभान अल्लाह। क़ुरान पाक जा 82 उन जे लाइ ख़त्मा कढाया आहिनि त अल्हम्दुलिल्लाह इन्नमुल मुमिनून अख़्वा। इस मोमिन पाण में सभु ॿार आहिनि। जेको जिथां मोमिन क़ुरान करीम पढ़ंदो आहे जे पंहिंजे मोमिन लाइ दुआ घुरंदो आहे त इहा इस्लामी भाईचारे जी निशानी आहे। छो त पंहिंजे मुस्लमान भाउ खे उहो फ़ाइदो थो पहुचाए जेको पंहिंजे मुस्लमान भाउ खे फ़ाइदो पहुचाईंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत उनखे बि सवाब पहुचाईंदो आहे। अल्लाह उन जा बि दर्जात बुलंद फरमाईंदो आहे ऐं अल्लाह उन मरूम जा बि दर्जात बुलंद फरमाईंदो आहे। हज़रत सैयदना इमाम जाफ़र सादिक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु इरशाद था फरमाइनि पाण फरमाइनि था त जेको दुआ घुरंदो आहे क़ुरान तिलावत कंदो आहे हिन जो त वॾो मक़ाम आहे। पर जेकॾहिं केरु सिर्फ़ 5 दफ़ा रब्बना चवंदो आहे ओ रब असांजा इहे लफ़्ज़ चवंदो आहे त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत जे उहे क़बूलियत जा जेके दरवाज़ा आहिनि उहे दरवाज़ा खुली वेंदा आहिनि। अल्लाह जे रहमत जो वसकारो थींदो आहे। अल्लाह उनखे बि बख़्शींदो आहे जंहिंजे लाइ दुआ घुरंदो आहे उनखे बि बख़्शींदो आहे। ऐं पूरा जेके उन मोहल्ले वारा हूंदा आहिनि इलाइक़े वारा हूंदा आहिनि उन्हनि जे मथां बि इहा रहमत वसंदी आहे। इन जे करे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत इरशाद फरमायो त घुरो दुआ कीअं घुरो जेका मूं आयत करीमा तिलावत कई रब्बना इग़फिर लना वल इख़वानिनल लज़ीना सबक़ूना बिल ईमान। अल्लाह अल्लाह कुर्बान वञा रब जे मोहब्बत जे मथां, कुर्बान वञा रब जे प्यार जे मथां। केॾो न करीम रब आहे, केॾो न अज़ीम रब आहे, केॾो न मोहब्बत करण वारो मुंहिंजो तुंहिंजो अल्लाह आहे। फरमाए थो अता बि मां थो कयां सेखारियां बि मां थो चओ सुभान अल्लाह। कीअं थो सेखारे रब्बना इग़फिर लना नाज़िल भी कुरान पाण तो फरमाए महबूब जी ज़बानी असांखे सेखारे तो ओ रब मुंहिंजा असांजी मग़फ़िरत फरमा सुभान अल्लाह। रब्बना इग़फिर लना वल इख़वानिनल लज़ीना सबक़ूना बिल ईमान। इन मोमिननि जी मग़फ़िरत फरमा जेके ईमान सां इन दुनिया मां लाॾाणो करे विया सुभान अल्लाह।
अल्लाह अल्लाह उन्हनि जे लाइ दुआ घुरो जेके ईमान सां लाॾाणू करे विया। अल्हम्दुलिल्लाह अॼु आइन क़ुरान जे मथां अमल थी रहियो आहे, अहले सुन्नत जो इन जे मथां अमल आहे। जॾहिं मुस्लमान जेको ईमान सां लाॾाणू करे वेंदो आहे, अहले सुन्नत उन्हनि जे लाइ जलसे जे सूरत में, क़ुरान जे सूरत में, प्रोग्राम जे सूरत में, काम जे सूरत में उन जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि, हे क़ुरान जे मथां अमल कंदा आहिनि। अल्लाह अॻिते फरमायो वला तजअल फी कुलूबिना गिल्लन, ऐं इहे जेके हलिया था वञनि दुनिया मां, इन्हनि जे लाइ पंहिंजे दिलि में कीनू न रखो, बुग़्ज़ न रखो, कजी न रखो, कमी न रखो। जेकॾहिं के बशरी तक़ाज़ा आहे, जेकॾहिं का ग़लती थी आहे त वफ़ात खां बाद उनजो ज़िक्र ई न कयो, उनजो तज़किरो ई न कयो, बल्कि तव्हां दिलि सां उनखे माफ़ कयो। जेकॾहिं तव्हां उनखे माफ़ कंदव त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महिरबानीअ सां, पंहिंजे रहमत सां, पंहिंजे करम सां अव्हांखे बि माफ़ फरमाईंदो। चओ सुभान अल्लाह। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत पंहिंजे हबीब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तोफ़ैल असां तुंहिंजे मथां एॾो महिरबान आहे। अल्लाह जे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फरमायो आहे, महबूब फरमायो जेको पंहिंजे लाइ दुआ घुरे ऐं पंहिंजे पोयरनि लाइ या पंहिंजे मुस्लमान वाला दुआ न घुरे, उन ॼाण के उन सां जफ़ा कई, बेवफ़ाई कई, उन सां बेवफ़ाई कई। अल्लाह जे नबी फरमायो आहे पोइ जंहिं पंहिंजे लाइ दुआ घुरी ऐं पंहिंजे अम्मा बाबा जे लाइ दुआ न घुरी, ॼाण के पंहिंजे अम्मा बाबा सां उन बेवफ़ाई कई। जंहिं पंहिंजे लाइ दुआ घुरी, पंहिंजे उस्ताद लाइ न दुआ घुरी, मन के पंहिंजे उस्ताद सां बेवफ़ाई कई, पंहिंजे उस्ताद सां जफ़ा कई। जंहिं पंहिंजे लाइ दुआ घुरी ऐं पंहिंजे मुर्शिद लाइ उन दुआ न घुरी, ॼाण के पंहिंजे मुर्शिद सां उन जफ़ा कई। जंहिं दुआ घुरी ऐं पंहिंजे नबी जे मथां दुरूद न पढ़ियो, पंहिंजे नबीअ जे रोज़े ते न वियो, पंहिंजे माउ पीउ जे क़ब्र ते न वियो, अल्लाह जे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फरमायो आहे, ॼण के उन मूं नबीअ सां जफ़ा कई। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको काबतुल्लाह जो हज करे ऐं मुंहिंजी क़ब्र जी ज़ियारत न करे, ॼण के मूं उन ॼण के मूं सां जफ़ा कई। अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी जो सहाबी सैयदना बिलाल, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, हज़रत बिलाल रज़ी अल्लाह तआला अन्हु वो शान वारो साहबी आहे। जॾहिं अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी जो विसाल थी वियो आहे, अल्लाह जा महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया के जॾहिं छॾे विया आहिनि त पाण दिल बर्दाश्त थी करे मदीने खे छॾे वियो आहे। जफ़ा जी ॻाल्हि थो कयां, पाण मदीने खे छॾे विया आहिनि त जॾहिं मां अज़ान चवंदो हुअमि अल्लाह जा नबी मूंखे नज़र ईंदा, जॾहिं मां सॼे पासे ॾिसंदो हुअमि महबूब ते नज़र पवंदी, पर अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो हुअमि त अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे साम्हूं हूंदा, पर हाणे महबूब साम्हूं कोन आहिनि। इन जे करे मां हितां हलियो थो वञा, पाण हलियो वियो आहे, काॾे वियो आहे, पाण वञी करे शाम में रहियो आहे। जॾहिं शाम जे मुल्क में पहुतो आहे, अल्लाह अल्लाह महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी उनखे ज़ियारत कराई आहे। अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾोरा पोइ ॾिनो आहे, ओ सोना बिलाल, छा तूं असांजे तुरबत अनवर खां दूर रही करे असां सी जफ़ा नथो करी? छा माने वफ़ा नथो करी, जफ़ा थो करी? अल्लाह अल्लाह, सोनो बिलाल ख्वाब मां बेदार थियो आहे।
अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोनो प्यारो जॾहिं महबूब खे ख्वाब में ॾिठो आहे पाण बेदार थियो आहे पाण उन ई वक़्तु पंहिंजा सामान ॿधणु लॻो आहे पुछा कयो आहे छाजे करे काॾे तयारी आहे अधु राति जो काॾे पियो वञे के शाइर तर्जुमानी कंदे छा चयो आहे फरमाए थो अॼु त आदि राति जो मूंखे सोणो सरवर याद पियो ओ निंड नैणनि जी फिटी मूंखे होत हर हर याद पियो अॼु त आदि राति जो मूंखे सोणो सरवर याद पियो ओ निंड नैणनि जी फिटी मूंखे होत हर हर याद पियो ओ इश्क पारण मारिया मूं त माग मदीने जा सारिया ओ मूं त माग मदीने जा सारिया ऐं घोड़ा घर कीअं घारिया ऐं घोड़ा घर कीअं घारिया मूंखे गोहट गोहर यादि पियो ऐं अॼु त आधी राति जो मूंखे सोणो सरवर यादि पियो ऐं उश्क इश्क उदमा था अचनि मुंहिंजा जोश जहिड़ा जलनि मुंहिंजा जोश जहिड़ा जलनि सिक में सिकायल कीअं सुम्हनि है सिक में सिकायल कीअं सुम्हनि जन खे जलवो जोहर यादि पियो अॼु त आधी राति जो मूंखे सोणो सरवर यादि पियो जॾहिं महबूब जी यादि आई आहे महबूब जी यादि तड़पायो आहे महबूब ज़ियारत कराई आहे उन ई टेम ते उथियो आहे हलणु लॻो आहे सामान खयो आहे मदीने जे तरफ़ मुंहुं कयो आहे हलंदे हलंदे अल्लाह जे महबूब जे दरबार में पहुतो आहे अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार अक़दस में आयो आहे जीअं जो मदीने जे गलियुनि में दाख़िल थियो आहे अल्लाह अल्लाह उन गलियुनि में जिथे रसूलुल्लाह जे पुठियां हलंदो जिथां अल्लाह जे महबूब जूं ज़ियारतूं कंदो जिथे महबूब सां उनजो संगत रहियो आहे उहो गलियूं वीरान आहिनि भॼंदो भॼंदो अचे करे आका जे रोज़ा अनवर ते पहुतो आहे जीअं जो दिलबर जे मज़ार अनवर ते पहुतो आहे ॿई हथ क़बर में विझी करे ज़ारो कतार रोअण लॻो आहे अचे इश्क मां ॾोरा पाॾण लॻो आहे अचे रहण लॻो आहे साहबा पहुता आहिनि दाबा उथारियो आहे उथारे करे दिलदारी ॾिनी आहे विसाल खां बाद पहिरियों मरतबा महबूब जे हुक्म सां दरबार नबीअ में पहुतो आहे अल्लाह जे महबूब जे क़बर अनवर जे मथां साहबनि उथारियो आहे उन खां बाद दिलि जाई ॾिनी आहे जॾहिं सुॾका बंदि थिया आहिनि जॾहिं रोअण रुकियो आहे साहबनि अर्ज़ु कयो आहे ओ सुहिणा बिलाल निमाज़ जो टेम थियण वारो आहे असांखे आका दोजा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने अनवर जी अज़ान ॿुधाए बिलाल पाऊं ॿधी अर्ज़ु करणु लॻो आहे त मूं बिलाल में इहा सकत न आहे मूं में ताक़त न आहे मूं में हिम्मत न आहे जो मां उहा अज़ान चई सघां छो त मां जॾहिं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो हुअमि त उन वक़्तु आका जे चेहरे अनवर ते मुंहिंजो नज़र पवंदो अॼु मूंखे आका जो चेहरो अनवर ज़ाहिरी तौर ते नज़र कोन थो अचे साहबनि ॾिठो त हज़रत बिलाल ईअं कोन मञींदो सोणे इमाम हसन ऐं इमाम हुसैन खे फरमायो आहे त अवां वञी करे चवंदो आका जा नवासा आहियो अल्लाह जे महबूब जा प्यारा आहियो बिलाल अवां जी ॻाल्हि ॿुधंदो हज़रत बिलाल वटि विया आहिनि चवणु लॻा आहिनि ओ बिलाल सोना असांखे नाना जान जे दौर जी अज़ान ॿुधाए हज़रत बिलाल जवाब कोन ॾेई सघियो आहे जमल मदीने जे मस्जिद में वेही करे बीही करे हज़रत बिलाल जमल अल्लाहु अकबर चयो आहे मदीने जे गलियुनि में मदीने जे घरनि में जमल बिलाल सोने जो आवाज़ गूंजो आहे आका जे दोहर साहबनि खे यादि आयो आहे एॾो त कोराम मची वियो आहे ॿार बच्चा न्याणियूं मर्द सभु रोअण लॻा आहिनि ज़ारो कतार रोअण लॻा आहिनि
तारीख़ निगारनि लिखियो आहे त इन खां पहिरियां असां कॾहिं बि एॾो रोज़राड़ो एॾो क़ुरान असां मस्जिद नबवीअ जे मदीने में आस पास कोन ॿुधोसीं। जॾहिं बिलाल जी अज़ान आई उन वक़्तु जेको रोज़राड़ो थियो छो त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विसाल मुबारक ते जिन रुनू उन ख़ामोश थी रुनू, पर बिलाल जो आवाज़ ॿुधाऊं आका जो दौर यादि आयो आहे, रसूलुल्लाह जो ज़मानो यादि आयो आहे। हज़रत बिलाल अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्ला चवण खां बाद जंहिंमहिल अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह जा लफ़्ज़ चया आहिनि, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्म ते जंहिंमहिल पहुतो आहे बिलाल गश खड़ी किरी पियो आहे, बेहोश थी किरी पियो आहे, ज़ारो कतार सुरका भरे बेहोश थी वियो आहे। इहो हो अल्लाह जे नबीअ सां उन बिलाल जो इश्क़ ऐं नबीअ जी मुहबत। अल्लाह जे नबीअ छा फरमायो, ओ मुंहिंजा सुहिणा बिलाल तो असांखे विसारे छॾियो आहे, तूं असां सी जफ़ा तो करी जो असांजे रोज़े अनवर खे छॾे तूं मुल्क शाम हले वियो आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुअर्ज़ पे कयो अल्लाह जे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फरमान आहे त पंहिंजे लाइ जंहिंमहिल दुआ घुरो त पंहिंजे पोयरनि लाइ बि दुआ घुरंदा कयो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ साले औलाद प्यारो औलाद नेक औलाद इहो आहे जो पंहिंजे वॾनि खे वञण खां पोइ यादि फरमाए, जेको पंहिंजे अम्मा ऐं बाबा खे यादि न कंदो आहे, चाहे दुनिया में उहे हयात आहिनि चाहे हलिया था वञनि, जेको पंहिंजे अम्मा ऐं बाबा जो ख़्यालु न रखंदो आहे, पोइ उन जे मथां हदीस में अचे थो त उन जे मथां सभ खां पहिरियां जेका तकलीफ़ ईंदी आहे, अॼु असांजी तोखे इहा ख़बर कोन पवंदी आहे, मुंहिंजो तुंहिंजो मुआशिरो इनखे सम्झे कोन थो त असां कहिड़ी अॼु मुसीबत में आहियूं, कहिड़ी तकलीफ़ में आहियूं। असां चवंदासीं त अॼु महांगाई थी वई आहे, दुरूद शरीफ़ पढ़ो खोलजोसि वरी शौक़ मोहब्बत सां दुरूद शरीफ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या रसूल अल्लाह। मां अर्ज़ पे कयो मुंहिंजे सोने नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे, हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु इरशाद था फरमाइन त इज़ा तरक अब्दन अद्दुआ लिल वालिदैन फ़इन्नहु यनक़तिउ अन्हु रिज़्क़। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेको पंहिंजे माउ पीउ जो अदब छॾे ॾींदो आहे ऐं माउ पीउ जे लाइ दुआ घुरणु छॾे ॾींदो आहे, पोइ उन जे लाइ कहिड़ी मुसीबत ईंदी आहे, कहिड़ी तकलीफ़ थींदी आहे, उहा इहा ई तकलीफ़ आहे जो अॼु मुंहिंजो तुंहिंजो मुआशिरो जंहिंजे लपेट में आहे। असां चऊं था साईं असांजे कारोबार में बरकत कोन आहे, साईं मुंहिंजे नौकरी वारी तनख़्वाह में बरकत कोन आहे, साईं मुंहिंजे लाइ हे मसइलो आहे, साईं मुंहिंजे लाइ हे परेशानी आहे, लेकिन परेशानी जेका असां ई तो पाण पैदा कई आहे उहा परेशानी जे नज़र कोन आहे। सोने नबीअ जी हदीस ॿुधाए थी, अल्लाह जे नबीअ फरमायो आहे जेको पंहिंजे माउ पीउ जे लाइ चाहे हयात आहिनि चाहे हिन दुनिया खां छॾे विया आहिनि, उन्हनि जे लाइ दुआ न आहे घुरंदो, उन्हनि जे मथां शफ़क़त जो हथु न आहे रखंदो, अल्लाह जे महबूब फरमायो आहे फ़इन्नहु यनक़तिउ अन्हु रिज़्क़, उन जे रिज़्क़ में तंगी कई वेंदी आहे। अॼु असीं चवंदासीं असांजे रिज़्क़ में तंगी आहे, पोइ चवंदासीं साईं अकबर साहिबु साईं मुंहिंजे लाइ किताब खोले ॾिस, या हिते साईं गुलाम सरवर साहिबु वेहंदा आहिनि, साईं गुलाम सरवर साहिबु मुंहिंजे लाइ किताब खोले ॾिस, साईं वारा तावीज़ बि अलहमदो ॾींदा, अल्हम्दुलिल्लाह तावीज़ मां बि लिखंदो आहियां, तावीज़ साईं वारा बि लिखंदा आहिनि, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे क़ुरान में शिफ़ा आहे। पर जिथां तूं ॾंगियो आहीं, जिथां तोखे इहा तकलीफ़ पहुती आहे, इन तकलीफ़ ॾे तूं नारींदो ई कोन आहीं, ओॾे ॾींदो ई कोन आहीं, त अल्लाह
असां तुझे मथां जेके हक़ रखिया आहिनि उहे असां त अदाई कोन कया। पंहिंजे अम्मा बाबा जेकॾहिं ज़िंदा आहिनि उनजो अदब ताज़ीम असां वटि आई कोन, पर जेकॾहिं दुनिया में हलिया विया आहिनि उनजे लाइ कुल बि कोन पढ़ंदा आहियूं। असां ई तोखे सिर्फ़ु पंहिंजो मुआश जो फ़िक्रु हूंदो आहे, जंहिंजे पुठियां भॼंदा आहियूं, आमल जे पुठियां भॼंदा आहियूं त रिज़्क़ में का फरावानी थिए, दौलत घणी असांजी तो वटि अचे वञे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, लेकिन तूं यादि रख रिज़्क़ जी जेका फरावानी आहे, जेका दौलत जी फरावानी आहे, उहो घण जो नालो न आहे। हिकिड़ी हूंदी आहे कसरत, ॿी हूंदी आहे बरकत। जेको पंहिंजे अम्मा ऐं बाबा खे दुआनि में यादि रखंदो आहे, पंहिंजे अम्मा ऐं बाबा खां दुआऊं वठंदो आहे, जेको अम्मा ऐं बाबा खे दुआऊं ॾींदो आहे, जेको उन्हनि खे ख़ुशि रखंदो आहे, अल्लाह तबारक व तआला उनजे रिज़्क़ में बरकत अता फ़रमाईंदो आहे। पोइ ॿिए पासे भले कसरत वारा किरोड़नि जा मालिक हूंदा आहिनि, लेकिन उहो बरकत वारो जेको हूंदो आहे उनजे हज़ार में एतिरी बरकत हूंदी आहे। उहो कसरत वारो जेको आहे उनजो लख बि उते कोन मापंदो आहे। अहिड़ा माण्हू तव्हां ॾिठा हूंदा, अहिड़नि माण्हुनि अहिड़ा घरनि खे मां ॾिठो हूंदो जिथे अम्मा ऐं बाबा जूं दुआऊं गॾु हूंदियूं आहिनि। ख़ुदा जो कसम आहे, उनजे जेकॾहिं पैसे में 1000 रुपया पियो आहे, उहो सॼी दुनिया उन 1000 10,000 मां घुमी ईंदो। ॿिए पासे लखूं रुपया असीं तूं ज़ाया करे ईंदासीं, लेकिन असां ई तोखे फ़ाइदो कोन पहुचंदो आहे। वजह छा आहे? वजह इहो आहे जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फ़रमायो आहे त माउ पीउ खे जेको दुआ न वठंदो आहे, न ॾींदो आहे, उनजे रिज़्क़ में, उनजे मुआश में तंगी कई वेंदी आहे। इन जे करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़, माउ पीउ जे अदबनि में इहो शामिल आहे त अम्मा ऐं बाबा खे दुआऊं ॾियूं ऐं पंहिंजे अम्मा ऐं बाबा खां दुआऊं वठूं। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जे सदक़े में महिरबानी फरमाईंदो आहे। कंहिंखे जेकॾहिं तूं 2 रुपया ॾींदो आहीं, कंहिंखे जेकॾहिं 100 रुपया ॾींदो आहीं, सोणे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी जो फरमान आहे त इज़ा तसद्दक़ अहदुकुम बिसदक़तिन ततव्वुअन फलयजअलहा अन अबवई फयकूनु लहुमा अजरुहुमा फला यनकुसु मिन अजरिन शैया। अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं के नफ़ली सदको ॾींदो आहे, के 100 रुपया ख़ुदा जे नाले ॾिनो ऐं इन में नाले ख़ुदा जे ॾिनाई, पंहिंजे अम्मा ऐं बाबा जी नियत कयाई त अल्लाह तबारक व तआला उनखे बि एतिरो सवाबु ॾींदो, अम्मा खे बि एतिरो सवाबु पहुचाईंदो, बाबा खे बि एतिरो सवाबु पहुचाईंदो। ऐं जेको ॾियण वारो औलाद आहे उनखे बि अल्लाह ताला पूरे जो पूरो सवाबु पहुचाईंदो। छो त मूं ई वारो खीसो न आहे, मूं ई वारो बैंक जो अकाउंट न आहे जो 1000 कढायो, 10,000 कढाया, लख कढाया त उन में कमी अचींदी। न मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ही अल्लाह जो ख़ज़ानो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, तूं त मूंखां घुरी त ॾिस, मां त केॾो महिरबान आहियां, मां त उहो महिरबान आहियां। जेकॾहिं तूं गुनाह करे मुंहिंजे दरबार में ईंदो आहीं, अल्लाह फरमाए थो सॼी दुनिया तोखां बेज़ार हूंदी आहे, सॼी दुनिया तोखे भॼाईंदी आहे ऐं पाण तोखां भॼंदी आहे। उहो गुनाहगार इंसान जॾहिं पोड़ो थी वेंदो आहे, कुझु बि हुन वटि कोन हूंदो आहे, मुंहिंजे दरबार में ईंदो आहे, सॼी दुनिया जेखां बेज़ार हूंदी आहे, औलाद बि बेज़ार हूंदो आहे, रिश्तेदार बि बेज़ार हूंदा आहिनि। उहो जेको टुटल पानो हूंदो आहे, जॾहिं मुंहिंजे दरबार में, जॾहिं जवानी मस्ती नाज़ कयाई, नखरा कयाई, वॾियूं अयाशूं कयाई, पैसा लुटायाई, ॾोकड़ लुटायाई, बेहयायूं कयाई, निमाज़ूं कोन पढ़ियाई, लेकिन जॾहिं सभु कुझु हलियो वियोसि, जिस्म बि ॾकण लॻोसि, हथ बि ॾकण लॻासि, सिसी बि हुनजी हिलण लॻी, हाणे बि जेकॾहिं मुंहिंजे दरबार में अचे थो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत छा थो फरमाए त उनो माण्हू जॾहिं मुंहिंजे बारगाह में अचे थो, मां रब्बुल आलमीन नाराज़ कोन थींदो आहियां, बल्कि मां त ख़ुशि थींदो आहियां ऐं मुंहिंजी रहमत ऐलान कंदी आहे। बाज़ आंच हस्ती बाज़ घर तो गिबरो बुत परस्ती बाज़ वरी अच
तू जो कुछ भी आई, तू बुत परस्त आई, तू जहिड़े खे पूजण वारो आई, सॼी ज़िंदगी तो गुनाह कया आहिनि, लेकिन अल्लाह तबारक व तआला फरमाए थो मुंहिंजे बारगाह में जेकॾहिं तो 100 दफ़ा तौबा टोड़िया आहिनि, मुंहिंजी बारगाह खुली पई आहे, तू मुंहिंजे बारगाह में अच, मां महिरबानी करण वारो आहियां, मां इनायत करण वारो आहियां, मां बख़्शण वारो आहियां। एॾो महिरबान रब, पोइ छो न उन रब खां घुरूं, छो न उन रब जे बारगाह में जेकॾहिं हिकिड़ो रुपयो ॾियूं त उहो रब फरमाए थो मां तोखे उनजा सबब लुटाए ॾींदुसि, तोखे बि सवाबु पहुचाईंदुमि, तुंहिंजे रिज़्क़ में बि बरकत अता फरमाईंदुमि, तुंहिंजे मथां महिरबानी फरमाईंदुमि, तुंहिंजे मथां करम नवाज़ी फरमाईंदुमि, तुंहिंजे मथां इनायतियूं फरमाईंदुमि। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जेको नेक साले औलाद हूंदो आहे उहो पंहिंजे अम्मा ऐं बाबा जे लाइ दुआऊं करंदो आहे, जॾहिं उहे हयात हूंदा आहिनि त उन वक़्त बि उन्हनि खे यादि कंदो आहे, जॾहिं दुनिया मां लाॾाणूं कंदा पोइ उनखे यादि हूंदा आहिनि, ऐं कुझु वरी पंहिंजे माइटनि खां बेज़ार हूंदा आहिनि, पर जॾहिं उहे वफ़ात करे वेंदा आहिनि त बुज़ुर्ग छा फरमायो आहे, फरमाए थो त मुहिब पिया मरंदा वञनि, अवां चो तरफ़ न्यारे ॾिसो, हिकु मिंट तुंहिंजी हयातीअ ते बंदा नाहे बरवसो, तूं बि हिकु ॾींहुं हलियो वेंदे, कुझु तुंहिंजो बि हिते कोन रहंदो, लेकिन अम्मा बाबो जॾहिं हलिया वेंदा आहिनि त उन वक़्तु छा हाल हूंदो आहे। हाय अमर ऐं अबे जी वफ़ातो खे यादि ईंदी, अमर ऐं अबे जी खटड़ी जॾहिं ख़ाली थींदी, अम्मा अबे जी पोइ ख़बर पवंदी जंहिंमहिल इहो दुआनि जो दरवाज़ो बंदि थींदो, हाय ॾुखड़ा मिलंदई रोईंदो वतंदे, केर बि कोन पुछंदई, अमर अबो जी घोड़ा उगंदई, ईअं न कोई उगंदई, हाय एॾो प्यार मोहब्बत तोखे दुनिया न ॾींदी, जॾहिं इहा खट तुंहिंजी ख़ाली थींदी, ऐं अमर ऐं अबो ॿई अहिड़ा पखी आहिनि उॾिया वरी न वरंदा, अमर ऐं अबे जी दुआनि सां हिन तार मां ॿेड़ा तरंदा, अमर ऐं अबे जी बददुआ पारूं पटींदी, अमर ऐं अबे जी खट जॾहिं ख़ाली थींदी। मुंहिंजा दोस्त हिन जी जॾहिं खट ख़ाली थींदी पोइ ख़बर पवंदी त अम्मा ऐं अब्बा जो शान छा हो, अम्मा ऐं अब्बा जो मक़ाम छा हो, अम्मा ऐं अब्बा जो रुतबो छा हो। अम्मा ऐं अब्बे जे हक़नि मां ज़िंदा आहिनि त उन्हनि जी ख़िदमत कयो, उन्हनि खां दुआऊं वठो, पर जॾहिं दुनिया खां छॾे वञनि था, अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दुनिया में लाॾाणूं करण खां बाद बि उन्हनि जा तव्हांजे मथां हक़ आहिनि। हिकु त उन्हनि जे लाइ ख़तमा पढ़ंदा रहो, उन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदा रहो, उन्हनि जे क़बर जी ज़ियारत कयो, ऐं ॿियो उनजा जेके अज़ीज़ आहिनि जिन सां हू मुहबत कंदा हुआ, अॼुकल्ह असां वटि इहो मर्ज़ु आहे त असां जॾहिं असांजा वॾड़ा हलिया वेंदा आहिनि असां मॉडर्न थियासीं, हाणे साईं असांजो रिश्तेदारनि सां को तालुक़ ई कोन आहे, को वास्तो ई कोन आहे, उन सां असां पंज कड़ी करे छॾींदासीं, उन ते वेंदासीं कोन। अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद फरमायो आहे, महबूब फरमाइनि था त तव्हांजा जेकॾहिं वालिदैन हिन दुनिया मां हलिया वञनि, तव्हां औलाद जे मथां इहो हक़ आहे त उन्हनि जे रिश्तेदारनि सां प्यार कयो, जेकॾहिं ग़रीब आहिनि उन्हनि ग़रीबनि रिश्तेदारनि सां मुहबत कयो, जेकॾहिं हिन मासी आहे, चाची आहे, या पीउ जा रिश्तेदार या माउ जा रिश्तेदार आहिनि, अॼुकल्ह अल्लाह माफ़ फरमाए रिश्तो रिश्ते खे ख़तमु कंदो पियो वठे, हिक ॿिए जी दुश्मनी लॻी पई आहे, पर अल्लाह जे नबीअ फरमायो जेको पंहिंजे रिश्तेदार रहम जेको आहे, रिश्तेदारी जेका आहे
इहा मुअल्लक़ आहे। अल्लाह जे महबूब फरमाए जेकर उन सां तालिक़ ॻंढींदो त अल्लाह जे रहमत सां तव्हांजो मिलाप थींदो। जेकर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी इरशाद था फरमाइनि जेकर तव्हां रिश्तेदारनि सां न ॻंढींदव, रिश्तेदारनि खां दूर भॼंदव त अल्लाह जा महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी फरमाए त ॼाण के पोइ उन जी दुआ बि क़बूल कोन थींदी। उन जी अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो उन जो का बि दुआ अल्लाह जे बारगाह में क़बूल कोन आहे। असां वरी छा चवंदासीं, सही त असांखे ओॾो ई कोन थो अचे, सही मूंखां पाण दूर थो भॼे, मां उनखे वेझो कीअं थियां, मां उनखे प्यार कीअं ॾियां, हू त मूंखां पाण कोसूं वञे थो। लेकिन मुंहिंजा दोस्त जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी जो तोखे इरशाद ॿुधायां। अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो आहे अफ़ज़लु सदक़ति अला ज़ी रहिमिल क़ाशिही। अल्लाह जे महबूब फरमायो तव्हां सदको ॾींदा आहियो, ख़ैरात ॾींदा आहियो, कॾहिं कंहिंखे ॾींदा आहियूं कॾहिं कंहिंखे ॾींदा आहियूं। अल्लाह जे महबूब फरमायो सभ खां भलो जेको सदको आहे इहो सदको आहे जेको तव्हां उन पंहिंजे रिश्तेदार अज़ीज़ खे ॾियो जेको तव्हां सां नाराज़ आहे। सुभान अल्लाह, केॾी वॾी ॻाल्हि आहे। हिते नफ़्स खे सही मारणो आहे। अल्लाह जा महबूब जेको फरमायो आहे त नफ़्स खे मारणो आहे। पोइ जॾहिं नफ़्स त मरी पियो न पोइ रहमत जो असकारो शुरू थी वेंदो। अल्लाह जे महबूब फरमायो भलो सदको जेको आहे सो उन रिश्तेदार सां जेको तव्हां सां नाराज़ आहे उनखे तव्हां सदको ॾियो, ख़ैरात ॾियो। हदीस जे शाहरनि लिखियो आहे त इनखे 3 फ़ाइदा पहुचंदा आहिनि। पहिरीं इहो त उन ग़रीब जी हाजत पूरी थींदी। उहो ग़रीब जेको तव्हांजो रिश्तेदार आहे भले अव्हां सां नाराज़ आहे, पहिरीं ॻाल्हि इहा आहे जो उन जी हाजत पूरी थींदी। ॿियो अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकत तोखे सिला रहमीअ जो सवाब अता फरमाईंदो, सिला रहमीअ जो सवाब अता फरमाईंदो। टियों अल्लाह जे महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका हदीस फरमाई टियों इन जो फ़ाइदो इहो आहे त उन जी तोसां दुश्मनी हूंदी, हू तोसां नाराज़ हूंदो त इहो जेकॾहिं तूं उनखे सदको ॾींदे त उहा दुश्मनी ख़तम थी वेंदी, मुहबत वधंदी, प्यार वधंदो या रिश्तेदारी मज़बूत थी वेंदी। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ असां छो न अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फ़रमान ते अमल कंदे पंहिंजे अम्मा बाबा खे बि ख़ुशि कयूं। ऐं अम्मा बाबा जंहिंमहिल ख़ुशि थींदा अल्लाह जो नबी ख़ुशि थींदो, जंहिंमहिल अल्लाह जो नबी ख़ुशि थींदो उन वक़्तु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जी ज़ात ख़ुशि थींदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात गिरामी जो ॿियो इरशाद आहे। अल्लाह जे महबूब फरमायो आहे ला यदखुलुल जन्नत क़ातिउन, जेको कता रहमी कंदो आहे, जेको रिश्तेदारनि खां टोड़ींदो आहे, जेको अज़ीज़नि खां टोड़ींदो आहे। अल्लाह जे नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो उहो जन्नत में बि दाख़िल कोन थींदो। हाणे मुंहिंजो तुंहिंजे मुआशरे जो छा हाल आहे? सिर्फ़ु हिते जी ॻाल्हि न आहे, इहो असांजो पूरो जेको मुआशरो आहे इन मुसीबत जी लपेट में आहे। कूड़, गिला, वेर, दुश्मनी, ख़ासि कर पंहिंजे अज़ीज़नि सां। जिथे अल्लाह जे नबी एॾी ताक़ीद फरमाई आहे उते असीं तूं इन में असांजी वेड़ हूंदी आहे। असां दीन खां बि दूर, निमाज़ खां बि दूर, असां शरीयत खां बि दूर, असां अल्लाह उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमूदात खां दूर। पोइ ॿुधाए त असांजे इलाइक़नि में हे मुसीबतूं न ईंदियूं त छा ईंदियूं? असां ई तूं चवंदा आहियूं से असांजो अमन बर्बाद थी वियो, असांजो सुख चैन ख़तमु थी वियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो सुख चैन कीअं ख़तमु कोन थींदो? सुख चैन इन जे करे ख़तमु थियो आहे जो मुंहिंजा तुंहिंजा आमाल ख़राब आहिनि। नंढा हूंदासीं हिकिड़ो वाक़ियो पढ़ंदा हुआसीं त हिकिड़ो बादशाह हिकिड़ो शिकार कंदे कंदे
कि जंगल में वञी पहुतो। घणी उनखे उञ लॻी। जॾहिं उन उञ लॻी आहे जंगल में अचानक ॾिठो त ॾाढ़ुनि जो अनार जो वॾो बाग़ आहे। बाग़ में पहुतो आहे। उन अनार जे बाग़ वारे उन मालीअ खे चवणु लॻो आहे त महिरबानी कर, मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, पाणी पीआर। उहो चवणु लॻो त पाणी मूं वटि कोन आहे, पर हिकिड़ो मिंट सब्र कर, मां तोखे ॾाढ़ूअ जो पाणी थो पीआरियां, अनार जो तोखे रस थो पीआरियां। उहो उनखे जूस थो पीआरे। हिकिड़ो जो गिलास पीए थो, सुभान अल्लाह, एॾो मिठो आहे। उन पी छॾियो आहे। वरी बि चवणु लॻो आहे ॿियो गिलास मूंखे पीआर। जॾहिं ॿियो गिलास भरणु वियो आहे त हीउ बादशाह सलामत जेको आहे उन दिलि में ख़्यालु पैदा थियो आहे त हीउ मुंहिंजे उन सल्तनत जे किनारे ते बाग़ आहे, छो न मां हिन खां बादशाह आहियां, मां हिन खां इहे बाग़ वठांसि। मां बादशाह आहियां, मां हिन जो बाग़ गसब कयां या पैसनि ते ख़रीद कयां। हुनजे दिलि में जो हुनजो इरादो मटियो आहे। ओॾां जीअं जो उन साॻे बाग़ जो उहो अनार जो पाणी कढी करे, जूस कढी करे जंहिंमहिल बादशाह खे ॾियणु लॻो आहे त बादशाह सलामत जीअं जो पीतो आहे त इहो कड़ो थी वियो आहे या खटो थी वियो आहे। चवणु लॻो त पहिरियां जंहिं वण जो मूंखे तो जूस पीआरियो, वरी इहो ई साॻियो मूंखे जूस पीआर। उहो चवणु लॻो आहे, हिन सुञातो कोन आहे। माली चवणु लॻो आहे त इन ई वण जो जूस आहे, इन ई वण जो अनार मां कढी ओड़ो ई पकल आहे, उन मां जूस कढियो आहे। इन जी कॾहिं बि के शिकायत कोन कई आहे। हीअ चयो त भला तूं चखी ॾिस, तूं पाण चख। चई मां चखां को थो, लेकिन मुंहिंजो विजदान तो ॿुधाए त असांजो जेको सल्तनत जो बादशाह आहे उन जी जेको नियत में खलल अचे वियो आहे, इन जे करे हिन वण जो जेको पाणी आहे, हिन वण जो जेको फल आहे उहो कड़ो थी वियो आहे या खटो थी वियो आहे। बादशाह सलामत खे इहा ॻाल्हि दिलि सां लॻी। उनखे खणी बाकुर पाता आई। चई त तूं त वॾो दाना माण्हू आहीं, वॾो समझदार आहीं, तूं सच थो चवीं। वाक़िअतन मां वक़्त जो बादशाह आहियां, मां हिन सल्तनत जो मालिक आहियां। मुंहिंजे दिलि में जॾहिं पहिरियों मूं गिलास पीतो, इन खां बाद मुंहिंजे दिलि में खलल पैदा थियो त तोखां ई बाग़ मां खसे छॾियां, बाग़ तोखां वठां। मुंहिंजे जो नियत ख़राबु थी, इन जो असरु सिर्फ़ु इहो कोन थियो बल्कि इन वण जे मथां पियो, इन ज़मीन जे मथां पियो, इन फल जे मथां पियो। इन नियत में जॾहिं खलल ईंदो आहे त एॾी तब्दीली ईंदी आहे। हाणे आऊं तूं पंहिंजी नियतनि खे ॾिसूं, असीं तूं पंहिंजे अंदरि में जागियूं, असीं तूं पंहिंजे अंदर में निहारियूं त मुंहिंजो तुंहिंजो छा हाल आहे। असांजी नियतनि में त खलल ई खलल, असांजी नियतनि में फतूर ई फतूर आहिनि। असांजे द्वारा बादशाह खे छॾ, उनजो नालो ई कोता खणो। अल्लाह जे घर में वेठा आहियूं, उन्हनि जे बारे में त ॻाल्हायूं ई कोता, उन्हनि जा अमल उन्हनि सां। पर आऊं तूं त पंहिंजे कल्ब खे ॾिसूं, मूं ई तुंहिंजो छा हाल आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असां तूं पंहिंजी नियतनि खे दुरुस्त कंदासीं इंशा अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे महबूब जे सदक़े में महिरबानी फरमाईंदो, करम नवाज़ी फरमाईंदो, इनायत फरमाईंदो। अल्लाह जो महिमान रमज़ान शरीफ़ अचे रहियो आहे। रमज़ान जे महीने में रोज़ा रखूं, इबादत कयूं। ऐं ईअं न, कल्ह मां हिकिड़ी असांजे मुर्शिदनि जी ताज़ी हिकिड़ी क्लिप पियो ॿुधां, हज़रत क़िबला महबूब सजण साईं जी। साईं पाण रमज़ान जे हवाले सां नसीहत फरमाईंदे फरमायो त रमज़ान जो महीनो अचे थो, रमज़ान जे महीने में असां छा कंदासीं। ऑफिस वारो जेको हूंदो उहो ऑफिस में वेंदो, अधु कलाक 2 कलाक लेट वेंदो, वरी बि वापसि भॼण जी कंदो। जेकॾहिं उते कम वारो केरु कमु वठणु ईंदो त छा चवंदो, बाबा मुंहिंजो दिमाग़ ख़राबु न कर, मां रोज़े सां आहियां। ऐं वरी मौली साहब आऊं चवंदो छॾ यार, मुंहिंजो दिमाग़ न खा, आऊं त रोज़े अञा मूंखे शाम जो तरावी बि पढ़ाइणियूं आहिनि, मूंखे जलसो बि करिणो आहे, मूंखे दर्स बि ॾियणो आहे। साईं फरमायो त ख़बरदार, रोज़ो अल्लाह जे लाइ आहे। केरु पंहिंजे रोज़े जी हा मन हणे, कंहिंखे ॿुधाइण जी ज़रूरत कोन आहे। ऐं जेको जंहिंसां जहिड़ो कमु वाबस्ता आहे, पंहिंजे कम खे कंप्लीट करे। ईअं न त रोज़ो रखी करे, रोज़ो अल्लाह जे लाइ रखी हे ॾुखो ई मख़लूक खे ऑफिस में केरु अचनि माण्हू सॼो ॾींहुं वेठा हुजनि, उनजो कमु न थिए, सॼो ॾींहुं उते वेठा हुजनि, कंहिंजो कमु ई न थिए। वीचारा सुबुह सवेरो 8 बजे अचनि, असीं तूं ऑफिस में, असीं तूं दफ़्तर में, या असां तूं दुकान ते, जेको बि जहिड़े कम सां वाबस्ता आहियूं, असां पुॼूं 11 बजे, अधु कलाक वेही करे, कलाक वेही करे 12 बजे बाबा मुंहिंजो आराम जो टाइम आहे। वरी बॻो
बाबा सामान मूंखे वठिणो आहे, अफ़ताजी जो सामान वठिणो आहे, भॼ भॼां न मुंहिंजा दोस्त अज़ीज़। रोज़ो अल्लाह जे लाइ, जेको अल्लाह जे लाइ रोज़ो रखंदो आहे उनखे ॿुधाइण जी ज़रूरत कान हूंदी आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात ऐं उन बाने जे अंदरि जो तालिक़ आहे। अल्लाह तबारक व तआला उन रोज़ेदार बाने जे मथां महिरबानी फरमाईंदो आहे। रमज़ान में अल्लाह बरकतूं अता फरमाईंदो आहे। इन जे करे रमज़ान में अल्लाह जे राह में ॾियो, सदक़ात कयो, ख़ैरात कयो, पंहिंजे वॾनि जे नाले, पंहिंजे नाले कहिड़े बि तरीक़े सां अल्लाह जे राह में ॾियो। पासे में को ग़रीब गुरबो आहे उनजो ख़्यालु रखो। अल्लाह जे घरनि खे सजायो, अल्लाह जे दीन जा जेके मदरसा आहिनि उन्हनि खे सजायो। इहो ई आख़िरत में कमु ॾींदो ऐं इहो ई दुनिया में बि कमु ईंदो। आख़िरी ॻाल्हि बयानु कयां, अल्लाह जे राह में ॾियणु, अल्लाह ताला जे राह में जेको ॾींदो आहे अल्लाह तबारक व तआला उन जे मथां केतिरी महिरबानी फरमाईंदो आहे। सदके जो छा शान आहे। अॼुकल्ह असां चवंदा आहियूं साईं असांखे बीमारी आहे, असांखे तकलीफ़ आहे। असांजो उस्ताद मोहतरम फरमाए जेकॾहिं डॉक्टर ॾे वञी थो, डॉक्टर ॾे वञण खां पहिरियां तूं डॉक्टर तोखे अंदाज़ो त मुंहिंजो 1000 ख़र्ची ईंदो त तूं 200 ख़ुदा जे राह में ॾेई पोइ डॉक्टर निकिर। तोखे इहा ख़बर त अॼु मुंहिंजा हेतिरा टेस्ट थींदा, अॼु मूंखे 10,000 ख़र्च ईंदो त ॿियो वधीक न 500 रुपया अल्लाह जे नाले के ग़रीब खे, के गुरगे खे, पंहिंजे रिश्तेदार खे ख़ुदा जे राह में तूं ॾेई निकिर। जिते तुंहिंजो 10,000 जो ज़हन बणियलु आहे उते 5,000 बि तुंहिंजो ख़र्चो कोन ईंदो। ऐं अल्लाह तबारक व तआला हिन सदके जे सदके में अल्लाह तुंहिंजी मुसीबत टारींदो, अल्लाह तोखे सिहत अता फरमाईंदो। मां किथे पढ़ियो हुउमि त हिकिड़ो शख़्स हो, मां अक्सर इहा ॻाल्हि बयानु कंदो आहियां। हिकिड़ो शख़्स हो, मिस्र जो रहण वारो, उनखे दिलि जो आरज़ो थी पियो पंहिंजे इलाइक़े में, अल्लाह माफ़ फरमाए, अॼुकल्ह हार्ट अटैक घणो थींदो आहे, घणी इहा तकलीफ़ आहे। उनजे दिलि में तकलीफ़ थी, पंहिंजे मुल्क जे डॉक्टरनि खे ॾेखारी, फ़ाइदो कोन थियो। पैसे वारो माण्हू हो, इरादो कई तव्हां निकिरी वञा, ॿाहिरियों मुल्क हलियो वञा, अमेरिका या लंडन हलियो वियो। जॾहिं ओॾे वियो, असां चवंदासीं अमेरिका लंडन वॾी ॻाल्हि आहे। कल्ह असांजा हिकिड़ा दोस्त आया हुआ मिस्र खां मदरसे जी विज़िट ते। डॉक्टर असदुल्ला साहब, जामिया अल अज़हर जो उस्ताद, ॿुधाए पियो साईं अल्लाह माफ़ करे छा उन इलाइक़नि, छा मुल्कनि जो हाल आहे। ॿियो हुन सां गॾु अल्लामा डॉक्टर राहिब अल अज़हरी, उहो वरी बि 25 साल लंडन में रही आयो। ॿुधाए पियो असीं साईं लंडन कंदा आहियूं, अमेरिका कंदा आहियूं। जे ख़ुदा जो कसम खणी ॻाल्हि पियो करे, साईं मां नफ़्सियाती थी पहुता आयो आहियां, छो त ॾींहुं राति मींहुं हुते लंडन में। हा हिकिड़ी ॻाल्हि आहे जो हुननि में शफ़ाफ़ियत आहे, बाक़ी ॿुधाए पियो साईं एतिरी बेहयाई, राति ॾींहुं हर को पंहिंजे कमनि में मसरूफ़, न कंहिंसां मेल न मिलाप, न वास्तो न दोस्ती। चई त मां रही पछाड़ी नफ़्सियाती थी छॾे आयो आहियां। चई मुंहिंजे 14 लख रुपया पघार हुई, मां हाणे पाकिस्तान में अची करे 35,000 मसीद थो पढ़ायां, इमाम मोहता जो 35,000 हैदराबाद में हींअर इमामत थो कराए। जिथे मुंहिंजी 14 लख पघार हुई छॾे आयुमि। मां चयो त बच्चा मुंहिंजा पुठियां बर्बाद ऐं मुंहिंजी सिहत बर्बाद। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असां ई तुंहिंजो मुल्क भलो आहे, पर शला असां ई तुंहिंजे क़ल्बनि खे भलो करे अलाह, असां ई तुंहिंजूं शला दिलियूं भलियूं थियनि, असां ई तुंहिंजो शला अंदरि भलो थिए। जंहिंमहिल असां ई तुंहिंजो अंदरि भलो थींदो, सॼो मुआशिरो भलो थी वेंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल क़िस्से मुख़्तसर, उहो शख़्स लंडन वियो आहे, उन डॉक्टरनि खे ॿुधायो आहे त भई तुंहिंजो हिते इलाजु कोन आहे, तुंहिंजा चंद ॾींहं आहिनि, वापसि पंहिंजे मुल्क हलियो वञी करे 2 ॾींहं घोड़ियूं खा, वाक कर, इन खां बाद तुंहिंजो हाणे वफ़ात आहे। उहो शख़्स आयो आहे, अचे पंहिंजे मुल्क में चंद ॾींहं जेके ज़िंदगीअ जा आहिनि उहे गुज़ारणु लॻो आहे। सुबुह जो वाक ते वञे पियो त हिकिड़ो गोश्त जो दुकानु आहे, उतां जो गुज़रे पियो त ॾिसे पियो हिकिड़ी पोड़ी आहे, उहे चिचड़ा मेड़े रही आहे। उनखां पुछा कई तो छा करे रही आई, उहा ॿुधाइण लॻी आहे त मां हिकिड़ी बेवा आहियां, मुंहिंजा बचड़ा यतीम आहिनि, कई ॾींहंनि खां गोश्त जी तलब करे रहिया आहिनि, मां उन्हनि खे गोश्त नथी खाराए सघां। अॼु मां छिछड़ा मेड़े करे उन्हनि जो रस बनाए करे पंहिंजे बच्चनि खे मां खाराईंदमि, रस जी बूअ सुकाईंदमि, तां त मुंहिंजा बच्चा यतीम जेके आहिनि उहे ख़ुशि थी पवनि। उन अल्लाह जे बहाने उनखे चयो आहे
त इनखे तूं उछलाए। दुकान वारे खे चयो अथई त हिनखे रोज़ाना हेतिरो गोश्त ॾींदो कर। उहो रोज़ाना उनखे गोश्त ॾियणु लॻो आहे। ॾींहं गुज़रंदा रहिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हिन जी सिहत जेका आहे उहा बहितरी जे तरफ़ अचणु लॻी आहे, सिहत सुठी थियणु लॻी आहे। कई हुन त ॾींहं चया, महीना गुज़री विया आहिनि। गुज़रंदे गुज़रंदे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आख़िर पंहिंजे मुल्क जे डॉक्टर वटि वियो आहे। वञी चवणु लॻो आहे त मुंहिंजा डॉक्यूमेंट्स चेक कयो, मुंहिंजो चेकअप कयो। उन्हनि जो जीअं जो उहो ॾिठियूं रिपोर्टियूं, चई बाबा जिन डॉक्टरनि तुंहिंजो इलाजु कयो उन पार हलियो वञ, तूं त मरण वारो आई। परेशान थियो आहे त मौत त कोन आहे, पर वरी बि वञा लंडन या अमेरिका वियो आहे, ॿाहिरि वञी करे ॾेखारियो आहे। हिन जी सिहत ॾिठी आहे, रिपोर्ट ॾिठी आहे, वरी हिनखे ॾिठो आहे, ॿीहर जो चेकअप कयो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जेका दिलि बिल्कुलु जवाबु ॾेई चुकी, उन्हनि जी दिलि जेका आहे 25 साल जे नौजवान वांगुरु हली रही आहे। पुछा करण लॻा त कहिड़ो तो इलाजु करायो आहे? अल्लाह अल्लाह, हे त मुस्लमान हो, दिलि वॾी थी पई आहे। अंग्रेज़ जे साम्हूं दिलि खोले चवणु लॻो आहे, ओ अंग्रेज़, तूं मुंहिंजे नबीअ जे मथां तान कंदो आहीं, तूं मुंहिंजे मुस्तफ़ा जे मथां तंज़ कंदो आहीं। मुंहिंजे नबीअ अॼु खां 1400 साल 1500 साल पहिरियां जेको नुस्ख़ो ॿुधायो आहे, मां इन नुस्ख़े खे इस्तेमालु कयो आहे। अल्लाह ताला जे ज़ाते बाबरकत मुंहिंजे मथां महिरबानी फरमाई आहे। चई छा तो कयो आहे? चई मां सदको कयो आहे। इहो सदके जो सदको आहे जो अल्लाह ताला मूंखे सिहत ॾिनी आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, सिहत चाहियूं था, ईमान चाहियूं था, सलामती चाहियूं था, पंहिंजे इलाइक़े जी सुठाई चाहियूं था, त इन में ई भलाई आहे त इहो सदकनि वारो महीनो, अल्लाह जो प्यारो महिमान रमज़ान मुबारक अचे रहियो आहे। अल्लाह तबारक व तआला जेतिरो ॾिनो आहे, ज़कात त हूअं ई फ़र्ज़ु आहे, फितरो त वाजिबु आहे, उहो ॾियणो आहे, पर नफ़ली सदका ॾियो। अल्लाह ताला तोखे जेकॾहिं ॾिनो आहे इन रमज़ान जे महीने में, तूं पंहिंजे खीसनि खे खोल, पंहिंजे बैंक अकाउंट खे खोल, पंहिंजे तिजोरियुनि खे खोल। अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे घर में बरकतूं ॾींदो, ख़ुशियूं ॾींदो, सिहत ॾींदो, महिरबानियूं थींदो, ख़बर ई कान पवंदी। अल्लाह तबारक व तआला एॾियूं महिरबानियूं फरमाईंदो। ख़ासि कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उहे सफ़ेद पोश माण्हू, असीं तूं वरी जेके न पिनण वारा हूंदा आहिनि, जेका पेशावर गदागर, उन्हनि खे घणो ॾींदा आहियूं। न मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके सुञाणी थो वाक़िअतन ही मुस्तहिक़ आहे, उनखे ॾियूं त अल्लाह तबारक व तआला मुंहिंजी तुंहिंजे मथां बि महिरबानी फरमाईंदो। ऐं ख़ासि कर पंहिंजा पड़ोसी अज़ीज़ रिश्तेदार, उन्हनि खे ॾियूं त अल्लाह तबारक व तआला असांजी तुंहिंजे दुनिया में बि मथां महिरबानी फरमाईंदो, आख़िरत में बि महिरबानी फरमाईंदो। अल्लाह ताला मूं गुनाहगार जो चवणु, अव्हां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। वमा अलैया इल्लल बलाग। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम, शमहे बज़ में हिदायत पे लाखों सलाम, शमहे बज़ में हम यहाँ से पढ़े वो मदीने सोने, हम यहाँ से पढ़े वो मदीने सोने, उनके आदतो समात पे लाखों सलाम, मुस्तफ़ा जान को सलाम, शमहे बज़ में हिदायत को सलाम, गो से आज़म इमामतों का वन्नों का, गो से आज़म इमामतों का वन्नों का, जलवाए शाने कुदरत पे लाखों सलाम, शमहे बज़ में पे लाखों सलाम। एक नज़र फर्श से अर्श पर ले गई, एक नज़र फर्श से
साईं की निस्बत पे लाखों सलाम शमहे बज़ में पे लाखों सलाम सजन साईं को मौला सलामत रखे मेरे मुर्शिद को मौला सलामत रखे सोना साईं की अज़मत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम शमहे बज़ में हिदायत पे लाखों सलाम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। अल्लाहुम्मा इन्ना नसअलुकल अफ़्व वल आफ़ियत वल मुआफ़ात दाइमा फ़िद दीन वद दुनिया वल आख़िरा। अल्लाहुम्मा रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। रब्बना इग़फ़िर ली व लिवालिदैया व लिल मुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। या अल्लाह पंहिंजे हबीब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोफ़िल असांजी हाज़िरी पंहिंजे बारगाह में क़बूल व मंज़ूर फरमा। या इलाहुल आलमीन जेके बि मशागिल थिया या अल्लाह जेको वाज़ नसीहत कयो हुयो या अल्लाह जेके क़ुरान पाक जी तिलावत कई हुई जेके क़ुरान पाक जा ख़त्मा कया विया जेको ख़ैर ख़ैरात कयो हुयो या अल्लाह इन जो सवाब हदियतन तोहफ़तन ॿिन्ही जान जे सरदार सोने दिलबर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में पेश कयोसीं क़बूल व मंज़ूर फरमा। या अल्लाह महबूब मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ता वसीला जलीला सां 1,24,000 अंबिया अलैहिस्सलाम साहबा किराम अहले बैत उज़ाम अज़वाज मुतहरात ताबईन तबा ताबईन जमी बुज़ुर्गान दीन जमी सलासिल जा बुज़ुर्ग बिलखुसूस हुज़ूर सैयदना गौसल आज़म दस्तगीर रज़ियल्लाहु तआला अन्हु इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह शाह नक्शबंद बुखारी रहमतुल्लाह अलैह सैयदी मुर्शिद सुनास रहमतुल्लाह अलैह साईं क़िबला काज़ी फज़लुद्दीन रहमतुल्लाह अलैह इन मुक़द्दस अरवाहन जे ख़िदमत में पेश कयोसीं। या अल्लाह क़बूल व मंज़ूर फरमा। या अल्लाह इन मुक़द्दस रूहन जे वास्ता वसीला जल्ला सां महरूम मग़फ़ूर वडेरा ज़ैनुल आबिदीन रहमतुल्लाह ताला अलैह जे रूह खे बख़्शियोसीं क़बूल व मंज़ूर फरमा। या अल्लाह महरूम जे दर्जात खे बुलंद फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके उन जे पोयनि जे मथां महिरबानी फरमा उन जे औलाद जे मथां रहम फरमा। या इलाहुल आलमीन उन जे औलाद खे आबाद फरमा उनखे सब्र अता फरमा। या इलाहुल आलमीन सदन जे कारोबार में रिज़्क़ में बनीअ में बरकतूं अता फरमा जमार में बरकतूं अता फरमा सदन जे आल औलाद खे नेक बना। या इलाहुल आलमीन जेके भी पंध करे हिते साईं काज़ी साहब जे नगरी में पहुता या इलाहुल आलमीन इन पंहिंजे दर जे सदके में पंहिंजे प्यारे जी मज़ार जो तुफ़ैल या अल्लाह असां सभिनी जी दुआऊं क़बूल व मंज़ूर फरमा। या अल्लाह असां सभिनी जे मथां रहम फरमा। या इलाहुल आलमीन पंहिंजे महबूब जे सदके महिरबानी फरमा। या इलाहुल आलमीन असां जेको घुरूं था उहो बि असांखे अता फरमा जेको घुरी कोन जातोसीं जेको असांजे लाइ भलो आहे या इलाहुल आलमीन उहो असांखे अता फरमा। या अल्लाह असांखे बि इन आख़िरत वारे ॾींहं जे लाइ अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम बिबरकतिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना नबिय्यिना मौलाना महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर